पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी और नून लीग के सदर शहबाज शरीफ के विच में मुलाकात में हुकूमत खिलाफ अहवाल में भरपूर आवाज उठारण से इतफाक किया वियो। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कौमी असम्बली में अपोजिशन लीडर मियां शहबाज शरीफ से मुलाकात कई। मुलाकात में गुजरियल ॾींहुं ऐवान में थियल हंगामे किरियल ॿोली जे ॻाल्हाइण ते सख़्त मज़म्मत कई वई। मुलाकात खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त वज़ीर आज़म ॿारनि जी वज़ीरनि खे हिदायतूं ॾींदो रहंदो आहे। वज़ीर आज़म मुल्क हलाइण में दिलचस्पी नथो वठे। हुन चयो त अपोजिशन अॻवान खे तक़रीर करण न ॾिनी वई। पीपल्स पार्टी शहबाज शरीफ सां यकजहती जो इज़हार करे थी। पीपल्स पार्टी ऐं नून लीग मनसूबो जोड़ींदियूं। इन मौक़े ते ॻाल्हाईंदे अपोजिशन लीडर शहबाज शरीफ चयो त काल्ह जेको थियो उहो पार्लियामेंट जी तारीख़ जो कारो तरीन ॾींहुं आहे। इन जी जेतिरी मज़म्मत कजे उहा घटि आहे। हुन चयो त अपोजिशन गॾियल प्लान जोड़ियो आहे। बिलावल भुट्टो यकजहती जे इज़हार लाइ आयो, इन जो थोराइतो आहियां।